الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ومنهم من يقول ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. أولئك لهم نصيب مما كسبوا والله سريع الحساب. واذكروا الله في أيام معدودة فمن تعجل في يومين فلا إثم عليه لمن اتقى. واتقوا الله واعلموا أنكم إليه تحشرون. صدق الله العظيم. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع اللہ जे नाले सां, हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम फरमाइण वारो आहे. मूंखे ॾिसंदड़नि तमामु नाज़रीन खे, हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे महविश कुरैशी जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम. ट्रांसमिशन जो अल्हम्दुलिल्लाह आगाज़ ॾाढो ख़ूबसूरती सां तिलावत क़ुरान पाक सां थियो आहे, जंहिंमें आवाज़ हाफ़िज़ बिलावल सुल्तान साहब जो ॾाढो प्यारो, ॾाढो मिठो आवाज़ु, ॾाढो मासूम आवाज़ु, जंहिंसां हमेशह असांजी ट्रांसमिशन जो अल्हम्दुलिल्लाह आगाज़ थींदो आहे. अॼु 10 रमज़ान मुबारक आहे, 10 रोज़ो आहे ऐं रहमत जो अशरो अलविदा चई रहियो आहे, मग़फ़िरत जो अशरो इस्तक़बाल करे रहियो आहे. इंशाअल्लाह थोड़ी देर में रहमत जे अशरे जी आख़िरी घड़ियूं बि इख़्तिताम ते ईंदियूं ऐं इंशाअल्लाह हिकु ॿिए अशरे में तव्हां ऐं मां मिलंदासीं. अॼु 10 रोज़ो हिकु अहिड़ी अज़ीम तर हस्ती सां मुंसलिक आहे. उहा हस्ती जंहिंजे लाइ रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो त उन्हनि जहिड़ी का ख़ातून न आहे. उम्मुल मोमिनीन, मोमिननि जी मां, ख़ातूने जन्नत जी वालिदा, जन्नत जे शहज़ादनि जी नानी हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो अॼु यौम विसाल आहे. पाण जो नालो जॾहिं बि अचे थो, पाण जो नालो अचे थो, उन नाले सां गॾु इस्लाम जी तारीख़ जो अहिड़ो मंज़र साम्हूं अचे थो जेको कॾहिं उन्हनि जी हस्ती खां अलावा न कॾहिं ॾिठो, न कॾहिं ॿुधो. पाण अरब जूं अमीर तरीन ख़ातून हुयूं, पाण अरब जूं हिकु वॾियूं बिज़नेस वुमेन हुयूं. पाण वटि माल दौलत जी कमी न हुई. पाण हिकु प्रिंसेस हुयूं, आम अल्फाज़ में चइजे, ख़ादमाऊं हुयूं पाण वटि. पर जॾहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में अचनि थियूं, पंहिंजी तमामु दौलत इस्लाम ते क़ुर्बान करे छॾनि थियूं, पंहिंजी तमामु दौलत रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़दमनि में ॾेई छॾनि थियूं ऐं पाण रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अचनि थियूं. हज़रत बीबी ख़दीजा जो जॾहिं बि नालो अचे थो त इस्लाम जी तारीख़ जो उहो मंज़र साम्हूं अचे थो जेको शायदि आम ज़हन जे लाइ एक्सेप्ट करणु बि हिकु वॾी ॻाल्हि आहे. उहो मंज़र, उहो वक़्तु, उहो ग़ारे हिरा में वही अचणु, रसूल ख़ुदा जो घर वापसि तशरीफ़ खणी अचणु, उहा फ़िकर, उहो शौक़ जो मंज़र, उहो वहशत जो मंज़र, उहो दहशत जो मंज़र, उहे तमामु शयूं जॾहिं साम्हूं अचनि थियूं त संभालण वारी केरु आहे? संभालण वारी अमा ख़दीजा आहे.
ऐं हिते कंहिं आम हस्ती जी ॻाल्हि न थी रही आहे, हिकु नबी जी ॻाल्हि थी रही आहे, रसूल ख़ुदा जी ॻाल्हि थी रही आहे। उन्हनि खे उन फीलिंग मां कढण वारियूं, उन फीलिंग में उन्हनि जो साथ ॾियण वारियूं अमा ख़दीजा आहे। पाण इस्लाम जो उहो दौरु जेको इस्लाम जा 3 साल तव्हां ऐं मां बख़ूबी सुञाणूं था, उहे तकलीफ़ दे साल, उहे मुश्किल तरीन साल, जंहिंमें बुखूं बि कटियूं वयूं, ज़ुल्म बि सहा विया, हिजरतूं बि थियूं, लिखियो बि वियो, खोड़ सारियूं शयूं जंहिंमें हिस्ट्री में अचनि थियूं। इंशाअल्लाह वक़्तु मिलियो त ज़रूरु पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं उन ते बि। पाण उन वक़्तु बि पाण हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे यादि कराईंदी हलंदमि त अरब जी हिकु शहज़ादी जंहिंजी ख़िदमत जे लाइ 4 ख़दमाऊं उते हूंदियूं हुयूं, पाण उहे हुयूं, पर इस्लाम जे लाइ रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ, उन्हनि जी मोहबत जे लाइ पाण पेट ते पत्थर बि ॿधियऊं। पाण उहे बुखूं कढियूं जेके पेट ते पत्थर बि ॿधियूं। ऐं उहो ई दौरु हो, ऐं उन ई दौर में पाण उन्हनि तकलीफ़ूं बि खयूं इस्लाम जे लाइ, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथ जे लाइ। ऐं उन ई तकलीफ़ुनि में पाण हिन दुनिया खां रुख़सत थियूं। हिकु ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि जेका मां तव्हां सभिनी जे साम्हूं पेश करणु चाहियां थी। अक्सर असां हिस्ट्री में पढ़ंदा आहियूं, अक्सर असां शयुनि में ॾिसंदा आहियूं त पाण वेंदियूं आहिनि ग़ारे हिरा। अॼु बि अगरि तव्हां सभिनी खे नसीब थी हुजे उनजी ज़ियारत, तक़रीबन 45 खां 50 मिनट जो चवनि था त सफ़र आहे हिन दौर में, जॾहिं उहो सफ़र आसान ठाहियो वियो आहे, जॾहिं स्टेप्स ॾिनियूं वियूं आहिनि। हिन दौर में बि 40 खां 50 मिनट्स जो उहो दौरु जॾहिं जबलनि जो दौरु हो, पाण जॾहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उते क़याम कंदा हुआ त पाण ओॾांहुं वेंदियूं हुयूं, उन्हनि जे लाइ मानी खणी वेंदियूं, आम अल्फाज़ में मानी खणी वेंदियूं उन्हनि जे लाइ। ऐं पाण रसूल ख़ुदा त वेंदा ई वेंदा हुआ, पर पाण बि उन्हनि जे लाइ ओॾांहुं वेंदियूं हुयूं। ऐं हिकु ॻाल्हि जेका मूंखे यादि अचे थी, मां ज़रूरु हिते पेश करणु चाहियां थी त हिकु दफ़ो जो ईअं ई मंज़र आहे, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ग़ारे हिरा में आहिनि, पाण अची रहियूं आहिनि। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि मौजूदु आहिनि ऐं फ़रमाइनि था त हज़रत बीबी ख़दीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा तव्हांजे लाइ मानी खणी अची रहियूं आहिनि। उन्हनि जे लाइ उहे लफ़्ज़ मां हींअर ॻाल्हाए रही आहियां त लिटरली हिकु अलॻि फील आहे जेका मुंहिंजे हींअर अंदरि में आहे। पाण उते त ॻाल्हि थी रही आहे जिब्राइल अलैहिस्सलाम जी, जेके वही खणी आया आहिनि ख़ुदा ताला जी तरफ़ां, ख़ुदा ताला जो पैगाम, ख़ुदा जेके बि असां वटि अचनि थियूं, असां वटि जेके रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेके वहियूं आयूं आहिनि, पाण उहे शख़्सियत आहिनि ऐं उन्हनि जा लफ़्ज़ ईअं आहिनि त ख़दीजा खे सलाम चइजो, ख़ुदा ताला जे तरफ़ां बि असांजो बि सलाम चइजो ऐं इन शइ जी बिशारत ॾिजो त जन्नत में उन्हनि जो महल तयारु आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। खोड़ सारियूं शयूं आहिनि ऐं वक़्त जी कमी आहे, पर ही हस्ती अहिड़ियूं आहिनि जिन जे लाइ खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके मां शामिलु करणु चाहियां थी। इंशाअल्लाह वक़्तनि फ़वक़्तनि ज़रूरु शामिलु कंदासीं। हिकु ॻाल्हि जेका ॾाढी इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे जंहिंखे मां शामिलु करणु चाहियां थी त न सिर्फ़ु रिवायतूं, हदीसूं हज़रत ख़दीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे बारे में ॻाल्हाए थियूं, बल्कि क़ुरान पाक में हिकु आयत जे मफ़हूम मुताबिक़ कई उलमा कराम जंहिं ख़ूबसूरती सां उन आयत खे सम्झायो आहे त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ लिखियलु आहे उन आयत में त छा असां तव्हांखे गनी न कयो हो। उहो गनी कीअं कयो वियो? हज़रत बीबी ख़दीजा रज़ियल्लाहु ताला जे अन्हा जे ज़रिए कयो वियो। इस्लाम ते जेको उहो माल ख़र्च थियो उहो हज़रत बीबी ख़दीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो माल हो। इंशाअल्लाह वक़्तनि फ़वक़्तनि खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके मां पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु कंदमि ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मां पाण सिखण बि चाहियां थी। ही उहो मौक़ो आहे जेको तव्हांखे मूंखे मिले थो जंहिंमें असां उहे तमामु शयूं रिवाइज़ करे सघूं था जेके असां पढ़ियूं आहिनि, जेके असां ॿुधियूं आहिनि ऐं हिकु दफ़ो ॿीहर असांजो ईमान अल्हम्दुलिल्लाह असांजो ईमान पको आहे असांजे दीन ते, पर हिकु दफ़ो ॿीहर उन ईमान खे वधीक ताज़ो करणु चाहियां थी अॼु मां पंहिंजी ट्रांसमिशन ज़रिए। हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी जेको लाइफ रिफ्रेशिंग आहे। करशी जामे शीरी
रौनक रमज़ान आहे। करशी जामे शीरी रमज़ान जी ट्रेडिशन आहे। करशी जामे शीरी ख़ालिस आहे ऐं 100% प्योर अर्कियात सां ठहियल आहे। करशी जामे शीरी जा न सिर्फ़ु मशरूबात बल्कि डेज़र्ट्स जी टॉपिंग में भी तव्हां उनखे इस्तेमालु करे सघो था। डिफरेंट ड्रिंक्स आहिनि, करशी लेमनेड, करशी विथ लेमन एंड सो ऑन। खोड़ सारियूं ड्रिंक्स आहिनि जेके करशी जामे शीरी में ठही सघनि थियूं। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे सुपर बिस्किट्स, जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे सीधी सादी ख़ुशी है सुपर बिस्किट्स, ज़बरदस्त बिस्किट्स, जिन सां ट्रांसमिशन के स्पॉन्सर कयो आहे। गॾोगॾु ट्रांसमिशन के स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी। सबा एंटरप्राइज़ेस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो ही प्रोजेक्ट आहे। तूबा पर्ल सिटी 80, 120, 150 ऐं 200 गज़ जा रिहाइशी प्लॉट्स, 200 ऐं 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स ऑफर करे रहियो आहे। तूबा पर्ल सिटी मेन नेशनल हाईवे जी शानदार लोकेशन ते ही मौजूदु आहे। तूबा पर्ल सिटी जेकॾहिं तव्हां हिननि खे कुल क़ीमत अदा कयो था त 40% डिस्काउंट तव्हांखे मिले थो ऐं जेकॾहिं तव्हां सिन टी वी जा वीवर आहियो त मज़ीद 25% डिस्काउंट तव्हांखे मिले थो तूबा पर्ल सिटी जे प्लॉट्स ते। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन में असां सां गॾु साथ हूंदो आहे असांजे शेफ़ जो, शेफ़ फैसल असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम फैसल, छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। कीअं हो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? रोज़ा हलनि पिया? अल्हम्दुलिल्लाह हलनि पिया। छा थी रहियो आहे अॼु असांजे किचन में? अॼु असां तलो जे किचन में ठाहींदासीं चाइनीज़ वेजिटेबल पकोड़ा। हिन में बेसण न पवंदो आहे, हिन में मैदो ऐं कॉर्नफ्लोर ऐड थींदो आहे। ॾाढा ज़बरदस्त क्रिस्पी चाइनीज़ रेस्टोरेंट्स में ख़ासि एज़ ए स्टार्टर बि मिलंदा आहिनि। हा, त इहे ठाहिणु सेखारां पियो ऐं हुन खां पोइ असां जेका ड्रिंक असांजी हूंदी आहे उहो बाद में ठाहींदासीं। सही, इंशाल्लाह असां पंहिंजी रेसिपी तरफ़ ईंदासीं। पर मुंहिंजे ख़्याल में उहे ई पकौड़ा हूंदा जेके असांखे ॿिए के नाले सां नाले सां मिलंदा हूंदा। बिकॉज आई डोंट रिमेंबर त असांखे को चाइनीज़ रेस्टोरेंट में को असांखे एपेटाइज़र में को पकौड़ा मिलंदा आहिनि। ॾिसणो पवंदा, इहे ॾिसणा ठहणु ॾिसणा पवंदा। ख़ैर जी, ट्रांसमिशन जो अल्हम्दुलिल्लाह आगाज़ थी चुको आहे ऐं असां सां गॾु खोड़ सारियूं ख़ूबसूरत आवाज़ूं आहिनि जेके असां गॾु आहिनि ऐं मां चाहियां थी त असां सां गॾु जेके ख़ूबसूरत आवाज़ूं आहिनि उन्हनि जी तरफ़ वञा ऐं हिकु मुंहिंजा भाउ अची रहिया आहिनि। माइक जी सेटिंग जेका आहे उहा थी रही आहे। अजीबुल्ला साहब पहुची चुका आहिनि असांजी ट्रांसमिशन में ऐं उन्हनि सां गुज़ारिश कयूं था त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। का मंगता मैं हूँ मंगता, तुम मंगता नहीं होने देते। उनका मंगता मैं हूँ मंगता नहीं होने देते। उनका मंगता ये हवाले मुझे रुसवा नहीं होने देते। ये हवाले मुझे रुसवा नहीं होने देते। मेरे हर ये बुकी करते हैं वो पर्दा पोशे। उनका मंगता हूँ मैं मंगता नहीं होने देते। उनका मंगता बात करता हूँ तो आती है महक तैबा की। बात करता हूँ तो आती है महक तैबा की। मेरे लहजे को वो मेला नहीं होने देते। उनका मंगता जो मंगता नहीं होने देते। उनका मंगता अपने मंगतों की फहरिस्त में रखते हैं मुझको। अपने मंगतों की फहरिस्त में
रखते हैं मुझको मोहताज किसी का नहीं होने देते, उनका मंगता है ये ईमान के आएंगे लहद में मेरे, है ये ईमान के आएंगे लहद में मेरे, अपने मंगतों को वो तन्हा नहीं होने देते, उनका मंगता जो हूँ मंगता नहीं होने देते। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इंशाअल्लाह ट्रांसमिशन में ॾाढियूं ख़ूबसूरत शयूं आहिनि जेके मूंखे शामिलु करणियूं आहिनि, छो त ज़िक्र ई एॾो ख़ूबसूरत आहे। इंशाअल्लाह ज़रूरु शामिलु थींदो ऐं ज़बरदस्त डिश बि आहे जेका इंशाअल्लाह तव्हांखे सेखारींदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी जे साम्हूं हाज़िर। सलाम रमज़ान जे किचन में मौजूदु आहियूं असां ऐं शेफ़ फैसल असांखे कुझु ठाहिणु सेखारनि पिया। जी, तलो जे किचन में असां ठाहियूं पिया चाइनीज़ पकोड़ा वेजिटेबल, ठीकु आहे। त हिन जे लाइ असां खणंदासीं हिते हिकु बंद गोभी खणी वठिजो, 1.5 खां 2 कप जेतिरी फाइन चॉप थियल। हिन क्वांटिटी में 1 कप गाजर रेड वारी खणी वठिजो, येलो जूलियन कटिंग करणी आहे। इन तरीक़े सां 2 शिमला मिर्च खणी वठिजो ऐं बसर खे हाफ स्लाइस करे विच मां पोइ बारीक बारीक कटंदो त हू जूलियन स्टिक्स निकिरी ईंदियूं। हिनखे चङी तरह थोरो मिक्स करे छॾिजो, वेजिटेबल्स खे खोले छॾिजो। अच्छा, अगरि ॿिया बि अगरि की असांखे अहिड़ा के वेजिटेबल्स पसंदि आहिनि त असां ऐड करे सघूं था। आलू पटाटो बि मिक्स करे, मशरूम्स विझी सघो था, जेको तव्हांखे सुठी लॻे। ठीकु आहे, उन में असां ऐड करे सघूं था। सही, त ही चङी तरह वेजिटेबल्स पाण में मिक्स थी वियूं। हाणे असां में विझंदासीं अच्छे सिरको नॉर्मल वारो, ठीकु आहे। 1 टेबल स्पून सोया सॉस, 1 टेबल स्पून चिली सॉस या हॉट सॉस, 1 टेबल स्पून, हिकु खाइण जो चमचो सोया सॉस, चिली सॉस ऐं सिरको, चिकन पाउडर 1 टेबल स्पून, लूणु अधु चांहि जो चमचो, कारा मिर्चनि जो पाउडर 1 चांहि जो चमचो ऐं कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 चांहि जो चमचो। सही, ये 4 शयूं स्पाइसिस हुया। इनखे 1 मिनट लाइ हीअं मिक्स कंदासीं ताकि वेजिटेबल में चङी तरह मसालो ऐं लिक्विड अची वञे। अच्छा, मूंखे लॻे थो हीअ जेका मिक्सिंग जी जेका टेक्निक आहे न, इहा बि फैसल ई डिफरेंट आहे ॿियनि खां। फैसल असां में ग्रिप करण सां न हिनखे छा थींदो कि वेजिटेबल्स सॉफ्ट बि थी वेंदियूं आहिनि ऐं जूसी बि थी वेंदियूं आहिनि। बिल्कुलु, मां उहो ई ॾिसां पई त हिन में असां को बि लिक्विड ऐड कोन कयो आहे, पर वेजिटेबल्स जेके आहिनि पंहिंजो पाण जेके आहिनि उहे छॾी रहियूं आहिनि। सही, हाणे विझंदासीं 1 कप मैदे खे छाणे विझिजो, ठीकु आहे। 1 कप मैदो ऐं अधु कप कॉर्नफ्लोर वेंदो, छाकाणि त कॉर्नफ्लोर हिनखे कंदो थोरो क्रिस्पी। अगरि कॉर्नफ्लोर न आहे त पोइ चांवरनि जो अटो बि विझी सघो था, हाफ कप। हा जी, ठीकु हुनखां छा थींदो कि ही बाइंडिंग सुठी थींदी, क्रिस्पी थींदा आहिनि, न त पोइ सौगी थी वेंदा, मैदे सां गॾु नरम थी वेंदा। त हुन में कोई कान का अहिड़ी शइ हुजणु ज़रूरी आहे। ऑयल असांजो तलो कुकिंग ऑयल गरम थिए पियो, विटामिन ए ऐं डी का भरपूर लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 ऐं 6 मौजूदु आहे। 1 लीटर 3 लीटर ऐं 5 लीटर में हिन जी बॉटल्स मिलनि पियूं, पाउचिस बि मिलनि पिया ऐं बनस्पति घी तमामु बहितरीनु आहे। ख़ासि करे जॾहिं सहरी में असां पराठा ठाहींदा आहियूं त बनस्पति घी में। अच्छा, हाणे हिन जी ग्रिप ठाहिणी आहे। हीअ इलाही पकोड़नि वांगुरु न थींदो, रफली थींदा थोड़ा, लेकिन जॾहिं ही चङी तरह में इहो ई सोचां पई त पकोड़नि में त चलो तव्हां बेसण विझंदा आहियो त कान का शइ अहिड़ी हूंदी आहे जेका पकोड़नि जो शेप ठाहींदी आहे। हिन जो शेप न हूंदो आहे, हिन जो शेप न हूंदो आहे। जॾहिं ही ठहंदा त पोइ ॾिसो ख़ूबसूरत लॻंदा आहिनि, बिल्कुलु हिननि जी न कोई शेप नथी हुजे, स्टाइलिश सां लॻंदा आहिनि। बसि पाणी एतिरो तव्हांखे रखिणो आहे कि ही ग्रिप सुठी अची वञे हिन जी तव्हांजे हथ में, ऐं बसि हे थी वियो। घणो न आहे करिणो, बिकॉज़ हिन जो टेक्सचर ॾिसी मूंखे हींअर ई लॻे पियो त अगरि पाणी हिन में थोरो बि घणो हूंदो खुली वेंदा, हा सफ़ा खुली वेंदा आहे। हा, बसि हे थी वियो तयारु। ऐं हाणे असां छा कंदासीं, हथ आलो करे पाण सां गॾु हिकिड़ो पाणी रखिजो बॉल, हथ तां कंदो आलो, देन हिनखे खणंदो हिन तरीक़े सां रफ खणणो आहे, हीअं लच्छे वांगुरु। अच्छा, चिकन ऐड करे सघो था, हिनमें बॉइल चिकन स्ट्रिप्स विझी सघो था, चिकन बि ऐड थी सघे थो, प्रॉन्स करे सघो था, जीअं चाइनीज़ खाईंदा आहिनि प्रॉन्स, हिन तरीक़े सां रफ शेप में वेंदा। हथ आलो कयो, हीअं खणंदा वेंदो, हे स्टिक्स ॾिसो, हे रफ शेप ईंदो हिन जो, ऐं हीअ ख़ूबसूरत लॻंदा जॾहिं ही पचंदा।
ठीकु आहे, ज़बरदस्त तरीक़े जा असांजा ही चाइनीज़ पकौड़ा न, चाइनीज़ पकौड़ा रेडी थी रहिया आहिनि। ऐं उन सां गॾो गॾु तव्हांखे ॿुधाइणु चाहियूं था त जी नसीम मसालनि जी हिकु वॾी रेंज आहे जेका अची वई आहे तव्हां वटि। ऐं जेको टेस्ट तव्हांखे कराची में मिलंदो हो उहो हाणे तव्हांखे लाहौर में पूरे पाकिस्तान में बि मिली रहियो आहे। नसीम मसाले जो चवणु इहो आहे त नसीम का कौरमा अब नहीं छोड़ना, आ गया थे छा गया, इहा फैसल जी लाइन आहे, आ गया थे छा गया। अच्छा जी, त जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां उहो टेस्ट जेको कराची में निहारी कौरमे जो असां मिलंदो आहे उहो अगरि तव्हांखे खपे त नसीम मसाला यूज़ कयो, बिकॉज़ नसीम मसाले जो चवणु आहे त नसीम की निहारी सब पे भारी। हाँ जी, त तलो कुकिंग ऑयल में ज़बरदस्त अञा चाइनीज़ पकौड़ा ठही रहिया आहिनि। तलो कुकिंग ऑयल जेका ॾाढो हिकु लाइट वेटेड ऑयल आहे ऐं उन सां गॾोगॾु हिननि जी वॾी रेंज आहे जंहिंमें तव्हांखे बनस्पति बि मिले थो ऐं कुकिंग ऑयल बि मिले थो। जी, असांजा पकौड़ा थी रहिया आहिनि। चेंज पे थियो ये तो बसर जे पकौड़ा बिल्कुल कलरफुल ऐं डिफरेंट सा ही पकोड़ा ठहंदा ऐं पकोड़नि सां गॾु चांहि न हुजे त पोइ बिल्कुलु बिल्कुलु पकौड़नि सां गॾु चांहि न हुजे त अच्छा हूअं बि रमज़ान में बि अदरवाइज़ बि स्पेसिफिकली जेको असांजो रीजन आहे उन में चांहि जी जेका अहमियत आहे उहा पंहिंजी आहे, चांहि सां जेका अटैचमेंट आहे उहा अलॻि आहे। ऐं उहा अटैचमेंट जॾहिं वञे थी टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट चांहि में त पोइ जी छा ई ॻाल्हि कजे। सिंध जी नंबर 1 चांहि, सिंध जो शान टपाल मेज़बान, जंहिंजी चांहि अक्सर दस्तरखाननि ते तव्हांजे मुंहिंजे घरनि में सजंदी आहे, चाहे सहरी हुजे या इफ़्तार, टपाल मेज़बान जो हूंदो आहे साथ। यार कहिड़ी ज़बरदस्त लाइन चई आहे, मां उहो ई सोचां मूंखे पंहिंजो प्रोफेशन ते थोरो शिदत सां सोचणु खपे हिन बारे में। जी, त ही छा नॉर्मल पकौड़नि जेतिरो ई टाइम वठंदा? टेम्परेचर एतिरो रखिजो कि ही मथां खां गोल्डन ब्राउन थी वञनि, इलाही डार्क न थियनि, बसि वेजिटेबल्स जेको क्रंची रहंदियूं। हिन में चिकन ऐड करणु चाहियो त 1 कप 1.5 कप जेतिरी चिकन मुर्गी बॉयल करे हुनजा रेशो बारीक न कजो, थोरो मोटे साइज़ में रखिजो। प्रॉन्स विझणु चाहियो था, बीफ विझणु चाहियो था, हू तव्हांजी मर्ज़ी आहे, कुझु बि पई सघे थो। ठीकु आहे, ठीकु आहे, सही। त जेसि ताईं ही पकौड़ा थियनि फ्राई ऐं उन खां पोइ ड्रिंक ठाहे वठूं। करशी जामे श्री जी असांखे ड्रिंक ठाहिणी आहे, हिन जे लाइ असां खणंदासीं हिकिड़ो जूसर ब्लेंडर। हिन में असां ठाहियूं पिया मार्गरेटा, मिंट मार्गरेटा ठाहियूं पिया। ओके, तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजी फेवरेट ड्रिंक आहे। अच्छा, मुंहिंजी बि ॾाढी फेवरेट आहे। या अगरि सही तरीक़े सां असांखे सेम उहो टेस्ट जेको असांखे रेस्टोरेंट में मिलंदो आहे, रेस्टोरेंट वारो, हा न, उहो अची वञे त छा ई ॻाल्हि हुजे। हिनमें हाफ कप जेतिरो 1 गिलास ठाहे पियो, हाफ कप पुदीने जा पत्ता विझंदासीं, लेमन जूस विझंदासीं हिन में 2 टेबल स्पून। ओके, ठीकु आहे, 2 टेबल स्पून मां विझां पियो लेमन जो जूस। उनजे बाद असां हिन में विझंदासीं खंडु, 1 चांहि जो चमचो, 4 टेस्ट जेतिरो तव्हांखे खपे। सही। देन हिन में विझंदासीं कारो लूणु, सादो लूणु न विझो, कारो लूणु विझिजो, कारे लूण खां हिन में ईंदो आहे फ्लेवर। हिन में असां विझंदासीं काई बि सोडा वाइट वारी तव्हां वठंदो थोरी सी, ठीकु आहे। हीअ विझी हिनखे थोरो सो कंदासीं ब्लेंड ऐं हुन खां पहिरीं असां हिन में विझंदासीं करशी जामे शीरी जो इलायची फ्लेवर। ओके, जी हाँ, इलायची टच सां गॾु ठाहियां पियो। हिन में असां विझंदासीं 3 टेबल स्पून, मां अंदाज़े सां विझां पियो, तव्हां 3 खाइण जा चमचा विझंदो करशी जामे शीरी इलायची फ्लेवर। ठीकु आहे। अच्छा, हिनखे असां मार्गरेटा खे फ्लेवर ॾियण जे लाइ इलायची फ्लेवर, हा जी, हूअं त नॉर्मल असां जेको रेस्टोरेंट में पीअंदा आहियूं उहो त हूंदो आहे न, त हिनखे हा, हिनखे असां थोरो सो टच ॾिबो। मज़े जी ॻाल्हि आहे, ॿई शयूं थधियूं आहिनि जेके हीअं ठही रहियूं आहिनि, हिन सीज़न जे लाइ बेस्ट आहे। हलाई छॾी, मिक्स थी विया। हाणे असां हिन में सॼी सोडा विझंदासीं 350 ml वारी। ओके, बाक़ी थोरी ग्लास में। सही, बस इनके तव्हां ग्लास खे थोरो गार्निश करी ऐं जे अंदरि चङी तरह स्पून सां मिक्स करी। अच्छा, क्योंकि असां नॉर्मली इहो बि हूंदो आहे त असां कुझु फ्रोज़न बि इन जो करे ऐं पोइ असां हिनखे कंज़्यूम कंदा आहियूं, उहो छा सीक्रेट हूंदो आहे? हू छा आहे कि आइस क्यूब्स विझंदा आहिनि, हिन जा मिंट जा आइस क्यूब्स हूंदा आहिनि, उहे ब्लेंड थींदा आहिनि। ओके, हीअ जेको मां हीअं ड्रिंक खे ठाहियो आहे न, हिनखे ड्रिंक ठाही ऐं मिंट जो जेको बिल्कुल पेस्ट करे हुन में विझंदा आहिनि ऐं देन हुनखे पोइ छा कंदा आहिनि, उनखे आइस क्यूब्स वांगुरु फ्रीज़ करे छॾींदा आहिनि, हू चिल्ड हूंदा आहिनि, हुनखे ब्लेंड कंदा आहिनि रेस्टोरेंट्स में। ओके, ऐं हुन में पोइ तव्हां 7 अप ऐड करे छॾियो ऐं तव्हांजी ड्रिंक जेका आहे उहा रेडी आहे। सही आहे। अच्छा, कुझु यादि अची वियो असांखे। अच्छा, पर इहे शयूं न हुजनि त कीअं ख़बर पए त का सोडा वारी जेका ड्रिंक आहे उहा ठही रही आहे न फैसल? हा, ठीकु आहे। हिन सां गॾोगॾु असांजा पकोड़ा बि रेडी थी चुका आहिनि। केचप, टोमेटो, चिली गार्लिक सॉस जेको बि तव्हांखे सुठो लॻे, या हाफ कप केचप, हाफ कप मायोनीज़ खे मिक्स करे हिन सां गॾु ॾिसण में एॾा ज़बरदस्त लॻनि पिया। अगरि असां हिनखे सही तरीक़े सां ॾेखारे सघूं, जेको कलर हिन जो आयो आहे न, ओ हो ज़बरदस्त लॻे पियो कि रेड कलर बि अचे पियो, ग्रीन बि अचे पियो। यार इहो झगड़ो थींदो आहे मुंहिंजो इन ॻाल्हि ते घर में, इन ॻाल्हि ते
मतलब कैचअप के खाइणो हुजे न खाइणो हुजे न खाइणो हुजे लेकिन हिते मां छा सिर्फ मसलो आहे यार? मां जस्ट डिस्प्ले लाइ ई कयो आहे। डिस्प्ले लाइ घरनि में प्लीज़ ईअं न कंदा कयो, कुझु माण्हू घर अहिड़ा में हूंदा न आहिनि जेके न ख़बर वणंदो छा आहे थींदो ketchup। आहे ऐं सॉफ्ट बि थी वेंदा आहिनि रखण खां। असां हा, अगरि घर में बिल्कुलु। करी काशे रखंदा आहियूं या पापड़ी बि असां यूज़ कंदा आहियूं न त ओॾी महिल न विझंदा कयो जॾहिं खाइणी हूंदी आहे हा सही, तॾहिं तव्हां विझंदा सही। कयो। हे असांजी ॿई रेसिपीज़ थी वियूं कंप्लीट। सही जी, ही असांजूं तमामु रेसिपीज़ तयारु थी वियूं आहिनि। थैंक यू सो Thank मच you जी। फैसल, हमेशह असांखे ॾाढियूं ॾिसो पर असां तव्हां कुझु न कुझु कयो पिया। अच्छा जी, असांखे ॾाढियूं हमेशह ज़बरदस्त रेसिपीज़ तव्हां सेखारींदा आहियो। इनशाला वरी सुभाणे मिलंदासीं कंहिं इंशाल्लाह, नई इंशाल्लाह। रेसिपी सां गॾु। ऐं इन सां गॾोगॾु मां वञणु चाहियां थी पंहिंजी पंहिंजे उन्हनि तमामु महिमान जी तरफ़ जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। असां गॾु जेके महिमान जुड़िया आहिनि उन्हनि में असां सां गॾु सभिनी खां पहिरीं अलामा ज़हीर अहमद नईमी साहबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। भलीकार तव्हांखे असांजे शो में गॾोगॾु वकार अहमद हुज़ूरी साहबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, ख़ूबसूरत आवाज़ सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। हिन तरफ़ असां गॾु महानूर अहमद आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। शाज़िया वसीम आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। गॾोगॾु नाथख़्वा मैमूना साहिबा आहिनि जेके असां गॾु आहिनि असांजी ट्रांसमिशन में। बिस्मिल्लाह करणु चाहियां थी मां हिननि जी आवाज़ सां। मैमूना साहिबा असां सां गॾु आहिनि। तव्हांखे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ये सर है सदका नबी का उतारने के लिए, ये सर है सदका नबी का उतारने के लिए, ये सर है सदका नबी का उतारने के लिए, कि ये जिंदगी है मोहम्मद पे वारने के लिए, ये जिंदगी है मोहम्मद पे वारने के लिए, और हयात इश्क में उनके गुजारिए ऐसे, हयात इश्क में उनके गुजारिए ऐसे, कि वो खुद ही आए लहद में उतारने के लिए, ये जिंदगी है मोहम्मद पे वारने के लिए, दरे बतूल से बासित नभीक मांगूं मैं, बना है दर यही दामन पसारने के लिए, ये सर है सदका नबी का उतारने के लिए, ये जिंदगी है मोहम्मद पे वारने के लिए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सलाम रमज़ान में वक्त है ब्रेक जो नाज़रीन तहां सां मिलूं खां थोड़ी देर खां पोइ सलाम रमज़ान सां गॾु। सलाम रमज़ान,
सलाम रमज़ान सगद हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सां हाज़िर ऐं असां सां गॾु अलामा साहिबु तशरीफ़ फ़रमाया आहिनि। अलामा साहिब जी तरफ़ वञणु चाहींदमि। अलामा साहिबु अॼु जो ॾींहुं ऐं जंहिं अज़ीम हस्ती सां मुंसलिक अॼोको ॾींहुं उन जे बारे में मां ॻाल्हाइणु चाहियां थी अॼु पंहिंजी ट्रांसमिशन में। ऐं उन्हनि जे लाइ ॻाल्हाइण जे लाइ त चवंदा आहिनि न त सरी ही हिकु छा ट्रांसमिशन अहिड़ियूं 10 ट्रांसमिशन बि थी वञनि त शायदि उहे बि घटि हुजनि, पर वक़्त जी मुनासिबत सां ऐं असांजे नाज़रीन जे लाइ कुझु शुरूआती अल्फाज़ ज़रूरु चाहींदमि तव्हांजी तरफ़ां शामिलु थियण असांजी ट्रांसमिशन में। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। सभ खां पहिरां त वॾो बहितरीन प्रोग्राम सलाम रमज़ान इफ़्तार ट्रांसमिशन सिंध टीवी जे हवाले सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए। जीअं अॼु 10हों रोज़ो आहे, अशरा रहमत जो इख़्तिताम आहे ऐं हज़रत ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा उम्मुल मुमिनीन तमाम मोमिननि जी मां ऐं वॾी शाननि जी मालिक अल्लाह रब्बुल इज़्ज़त जंहिंजे लाइ सलाम पेश कयो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ुबान मुबारक मां जंहिंजे लाइ वॾियूं शानूं बयानु कयूं, पाण हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फ़रमाइनि थियूं त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हर वक़्तु हज़रत ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो ज़िक्र कंदो। त मां अर्ज़ु कयो फितरती अमल आहे, माण्हू जे दिलि में अची वेंदी आहे ॿी अज़वाज आहिनि त हुननि जो ज़िक्र छो न कंदा आहियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरा अनवर ते जलाल अची वियो। फ़रमायो ते हज़रत आयशा खे फ़रमायो, आयशा जॾहिं सॼे मक्के जे सरदारनि मुंहिंजो इनकार कयो, इक़रार करण वारी हज़रत ख़तीजतुल कुबरा हुई। जॾहिं सभु मूंखे छॾे विया, मूंखे अपनाइण वारी हज़रत ख़तीजतुल कुबरा हुई। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जी औरतुनि जे लाइ आइडियल ऐं नमूनो आहे। फ़रमाइनि था त मक्के जी मलिकतुल अरब, मक्के जी मलिका ऐं माल दौलत हर शइ का शइ जी खोट न हुई, हुन जे बावजूदु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ी ॿी फ़ज़ीलत पाण वटि आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पाण सां निकाह कयो त जेसि ताईं हज़रत ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हयात हुयूं तॾहिं ताईं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॿी शादी न कई। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उमिरि मुबारक 25 साल, हज़रत ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी उमिरि मुबारक 40 साल, 15 सालनि जो फ़र्क़ु। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी हयात मुबारका जा 25 साल, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उमिरि 50 साल हुई, हज़रत ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात थी। ऐं इन दौरान हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम 90 निकाह कयो ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते जॾहिं वही जो नुज़ूल थींदो गारे हीरा में त ॿुधाइनि था मुफ़स्सिरीन लिखनि था त 3000 या 3500 फुट जी बुलंदी ते आहे। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सॼो ॾींहुं बि क़याम कंदा हुया ऐं 2-2, 3-3 ॾींहं बि हुते क़याम कंदा। हज़रत ख़तीजतुल कुबरा पंहिंजे हथनि सां हुज़ूर जे लाइ खाइण पीअण जी हर शइ तयारु करे हू 3-3.5 फुट जी बुलंदी ते वेंदी, ॾींहं में 2-2 चकर बि वेंदी। अॼु औरतुनि जे लाइ वॾी आइडियल मुफ़स्सिरीन लिखनि था असांजे लाइ हुजे, असां उन जी सीरत अहवाल खां कुझु असांखे खपे त असां उन ते अमल करे असांजे घर जी माऊं भेनरूं बि उन ते अमल करे पंहिंजी ज़िंदगी जो ज़रियो ठाहिनि। बेशक ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई। ऐं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं ईअं तव्हां जॾहिं फ़रमाए रहिया हो त नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं तव्हां पढ़ंदा आहियो, ॿुधंदा आहियो, सिखंदा आहियो, तव्हांखे यादि रहिजी वेंदियूं आहिनि। हज़रत बीबी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां खोड़ सारियूं रिवायतूं आहिनि जेके मरवी आहिनि। उन्हनि मां जीअं तव्हां ॻाल्हि कई उहे हिकु ॻाल्हि मूंखे यादि अची, असां इंसान छा ई ॻाल्हाईंदो हुननि जी शान में, पर नंढियूं नंढियूं शयूं इंसान खे यादि अची थी वञनि। त किथे को अलामा साहिबु कुर्बानी जो बि ज़िक्र आहे त जॾहिं जानवर हुज़ूर ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिकु जानवर बि कुर्बान कंदा हुआ त हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे जेके सहेलियूं आहिनि उन्हनि ताईं गोश्त ज़रूरु मोकिलींदा हुआ। उन्हनि ते बि अमाइश ज़ाहिरा सवाल फरमाईंदियूं हुयूं। ऐं किथे मूं पढ़ियो त उहो छा मोहबत जो हिकु दर्जो हूंदो जो हिकु जेका ज़ौजा आहे जंहिंखे ॾिठो बि कोन्हे उन जे लाइ जेका ॿी ज़ौजा आहे उहा ईअं फरमाए थी त मूंखे ॿिए कंहिंखां रश्क कोन्ह थियो पर मूंखे उन्हनि खां ज़रूरु रश्क थींदो सुभाणे अल्लाह। ऐं उहो इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके असांजी ज़िंदगीअ में जंहिंजी ॾाढी मायना आहे ऐं जेके असांखे सिखणु खपनि। कुछ ॻाल्हियूं इंशाल्लाह ज़रूरु पंहिंजी ट्रांसमिशन में शामिल कंदासीं। अलामा साहिबु हिकु शइ जेको सवाल आई एम श्योर हिस्ट्री खोड़ कुझु ॻाल्हाए थी, खोड़ कुझु ॿुधाए थी,
हिकु सवाल जेको मां तव्हांजे नज़र ज़रूरु कंदमि त असां वटि किथे इहो बि लिखियलु आहे त जॾहिं उन्हनि जो विसाल थियो हो त जेको कफ़न जो कपिड़ो हो उन्हनि जो जेको ठाहियो वियो उहो बि मां किथे लिखियलु पढ़ियो त उहो ई हो जेको पहिरियों दफ़ो रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जॾहिं वही आई हुई जॾहिं उहे उन्हनि खे पातल हो उहो ई हो। इन बारे में चाहींदमि त तफ़सीली तव्हां ज़रूरु बयानु कयो। मुफ़स्सिरीन इन ते इख़्तिलाफ़ बि कयो आहे त इहो ॻाल्हि कंहिं मुफ़स्सिरीन इख़्तिलाफ़ बि आहे। बाक़ी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि जेका चादर हुई वही जे नुज़ूल जे वक़्तु उहा ई हज़रत अम्मा ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे कफ़न जे तौर ते ॾेई वई। इहा घणे मुफ़स्सिरीन हिन ते इस्तिक़ामत सां ॻाल्हायो आहे। बाक़ी हर दीनी मामलात में कंहिं न कंहिं ॻाल्हि में इख़्तिलाफ़ ज़रूरु हूंदो आहे, पर उलमा इकराम फ़रमाइनि था त इख़्तिलाफ़ खे छॾी जहिड़ी ॻाल्हि तव्हांखे पसंदि अचे थी बसि हुन ते अमल कयो ऐं पंहिंजी ज़िंदगी जो ज़रियो ठाहियो। सही सही, छो त मक़सदु त उन्हनि ॻाल्हियुनि खे अपनाइणु आहे जेके तव्हांजी ज़िंदगी में बहितरी आणे सघनि, तव्हांखे तव्हांजी ज़िंदगी में हिदायत जो ज़रियो बणिजी सघनि। हिकु ॿी शइ जेका मां ज़रूरु तव्हांजे लफ़्ज़नि में तफ़सीली हुनजो ज़रूरु मां चाहींदमि पेश करणु, पंहिंजे नाज़रीन जे साम्हूं पेश करणु चाहींदमि त उहो वक़्तु जेको उन्हनि जो विसाल जो वक़्तु हो उहो उन्हनि जी क़बर मुबारक ऐं उते रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुआ घणु इन जी ज़रूरु चाहींदमि त तफ़सीली बयानु तव्हां खां ज़रूरु ॿुधजे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही जे हज़रत अम्मा ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी वफ़ात खां पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे लाइ हर उन शइ जो इह्तिमाम कयो जंहिंजो अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुकुम ॾिनो आहे। अॼु असां वटि जीअं असांजे हाँ कंहिंजो माना को गुज़ारी वेंदो आहे, इंतकाल थी वेंदो आहे, असां हुन जे लाइ हर कोशिशि हूंदी आहे त हर को चवंदो आहे मुंहिंजा पैसा ख़र्च थियनि कफ़न जे लाइ, मुंहिंजा पैसा ख़र्च थियनि इसाले सवाब जी शयुनि जे लाइ, सोइम जे लाइ, चालीहे जे लाइ। माना ईअं ई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिंखे बि हुन ते ख़र्च न करणु ॾिनो, सभु कुझु पंहिंजी ज़ात खां ख़र्च कयो। छो सॼी ज़िंदगी हज़रत ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मुफ़स्सिरीन लिखनि था त जॾहिं मके जे सरदारनि हुन जो इख़्तिलाफ़ कयो त पाण हज़रत ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुज़ूर खे फ़रमायो तव्हां वञो जेतिरा बि वॾा सरदारनि हुननि खे सॾु करे अचो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम विया, सभिनी खे सॾु करे आया ऐं हुननि जी सॾु करण खां अॻु में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचनि खां अॻु में हज़रत ख़तीजतुल कुबरा अशरफियनि जो हिकिड़ो ढेर हयो। मुफ़स्सिरीन लिखनि था त हुज़ूर अची वेठो, हुज़ूर नज़र न पिया अचनि, एॾो ढेर हो। ऐं जब सॼ अची विया त हुन हज़रत ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा इशारो कयो ऐं फरमायो ए मके जे सरदारो ही सभु दौलत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुर्बान कई आहे। ऐं इन जे करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम कफ़न जो ही क़बर जो दुआ जो सॼो इह्तिमाम कयो ऐं सॼी ज़िंदगी जे लाइ ऐं अचण वारी उम्मत जे लाइ ही ॿुधाए छॾियो त ही जेकी मुहबत हूंदी आहे हू सिर्फ़ु ज़िंदगी में न, हुन खां पोइ बि मुहबत वधी वेंदी आहे। वाह वाह, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि तव्हां कई। असां तशरीफ़ कनि था वक़ार अहमद हुज़ूरी साहबनि जेके तशरीफ़ रखनि था, उन्हनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हसिया कमाल जो दिलबर लगी महबूबतों सा दिल है, गसिया कमाल जो दिलबर लगी महबूबतों सा दिल, सुनो तो गसी मुनव्वर लगी महबूबतों सा दिल है, गसिया कमाल जो दिलबर लगी महबूबतों सा दिल, ओ गसिया कमाल जो दिलबर ओ तोखे खुदा कयो सुहिणो, सुहिणी सूरत सुगवारो है, तोखे खुदा कयो सुहिणो, सुहिणी सूरत सुगवारो, नाहे तुंहिंजो पिरी गमसर, नाहे तुंहिंजो अला पिरी गमसर, लगे महबूब
بتو ساں دل اے غسیاں کمال جو دل بر سائیں لگے محبوب تو ساں دل سنو تو غسی منور لگے محبوب تو ساں دل اے غسیاں کمال جو دل بر اوہور قصور فدا تو تے یوسف بھی آ سائیں طالب تو جو اللہ قصور فدا تو تے یوسف بھی آ طالب تو جو ساری سہجو تو سمندر ساری سہجو اللہ تو سمندر لگے محبوب تو ساں دل ہے غسیاں کمال جو دل بر لگے محبوب تو ساں دل اللہ غسیاں کمال جو دل بر ہوئی اللہ دنو ملک پرے سنا گروا سجن سونا اللہ ہی اللہ دنو سائیں ملک پرے سنا گروا ہے سجن سونا آہے کریم کنو کم تر آہے کریم کنو کم تر لگے محبوب تو ساں دل او غسیاں کمال جو دل بر سائیں لگے محبوب تو ساں دل سنو تو غسی منور لگے محبوب تو ساں دل سائیں غسیاں کمال جو دل بر سبحان اللہ. وقت ہے بریک جو ناظرین تہاں سے ملاقات کی اتھا تھوڑی دیر میں سلام رمضان میں. سلام رمضان سلام رمضان سلام رمضان سگد ایک دفعہ بیہر تاں سبنی سامو حاضر اج ایک اہڑی ہستی جی گال تھی رہی ہے جیکا اسلام قبول کرن واری پہری خاتون ہوئیوں. اج حضرت بی بی خدیجۃ الکبریٰ رضی اللہ تعالیٰ عنہ جی گال تھی رہی ہے. علامہ صاحب وہ وقت ऐं छा ई ख़ूबसूरत उहो वक़्तु हूंदो जॾहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही नाज़िल थिए थी, पाण अचनि था ऐं सभिनी खां पहिरीं उहा शख़्सियत जंहिंखे उहो ॿुधाइनि था सॼी ॻाल्हि उहा हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे ॿुधाइनि था. इन ॻाल्हि खे मां उन ॻाल्हि सां कनेक्ट करणु चाहियां थी अलामा साहिब, तव्हां खां इन ते तफ़सीली गुफ़्तगू कराइणु चाहियां थी. उहो वक़्तु जेॾीमहिल रिवायत ॿुधाइनि थियूं त हज़रत बीबी ख़दीजा खे हिकु ख़्वाबु आयो हो जंहिंमें उन्हनि खे का बिशारत मिली हुई कंहिं नबी जी, ऐं उन खां पोइ जॾहिं उन्हनि उहे तमामु शयूं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में ॾिठियूं त उन्हनि खे यकीन थी वियो त ही उहे नबी आहिनि, उन्हनि ते उन्हनि ईमान आंदो. इन जी वज़ाहत ज़रूरु चाहींदमि तव्हांजे लफ़्ज़नि में थिए. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. ट्रांसमिशन जे शुरू में जीअं तव्हां हिन सॼे मामले ते बहितरीन तरीक़े सां हिकिड़ी तफ़सीली गुफ़्तगू कई हुई, हुन में थोरा वाक़ियात बयानु कया पंहिंजे तव्हां मालूमात जे हिसाब सां. हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुजनि या इस्लाम में जेकी बि नाले वारी शख़्सियतूं आहिनि, अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिननि खे सभ खां अॻु में पाण हिननि खे चुणियो आहे. जीअं चवनि था त अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे महबूब जे लाइ पंहिंजे महबूब जे यारनि खे बि सिलेक्ट कयो आहे ऐं पंहिंजे महबूब जे लाइ सॼी काइनात जे हर फ़र्द खे जेको पाण खे फ़ाइदो पहुचाईंदो हुनखे सिलेक्ट कयो आहे, सिलेक्शन कई वई आहे. पोइ हुन खां पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया में तशरीफ़ आवरी थी आहे. पोइ हुन खां पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलाने नबूवत फ़रमायो आहे. पोइ जीअं सिलेक्शन हुई हू माण्हू हलंदा आया त सम्झंदा थिया अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ॾियण खां, त हुननि पंहिंजे वक़्तनि में ई सभु शइ इख़्तियार कई. उम्मुल मुमिनीन हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मालिकतुल अरब हुई. हिन खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त अॻु में ई सॼियूं शयूं दिलि में पायूं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ई महबूब बि हूंदो, नबी बि हूंदो, तव्हांजी तिजारत जे लाइ मुल्क शाम जो सफ़र बि कंदो. पोइ हीअ शयूं ख़्वाब में बि अचनि अल्लाह जी तरफ़ां ई आहे.
दिल में का ॻाल्हि खे विझी छॾिणो ई बि अलाह जी तरफ़ां आहे। हर शइ खे अलाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे महबूब जे लाइ आसान करे छॾियो। मलिकतुल अरब हुई, सॼे ख़ज़ाननि जी मालिक हुई, पंहिंजी ज़िंदगी में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे निकाह जो पैगाम कयो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम क़बूल फ़रमायो, निकाह थी वियो। हुन खां पोइ जेको बि ज़मानो गुज़रियो हुन में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते सभ खां पहिरां जॾहिं वही जो नुज़ूल थियो ग़ारे हिरा में, वॾी हिकिड़ो मुशक़त आगेज़ जंहिंखे मुफ़स्सिरीन लिखियो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम घबराइजी वियो, लिखियो मगर अल्लाह रब्बुल इज़्ज़त त पंहिंजे महबूब खे ताक़त कुव्वत हर शइ पाण अता फ़रमाई। ही दुनिया जे लाइ साम्हूं रखण जे लाइ हर शइ हिकिड़ी निगाहनि खां गुज़ारे वई आहे त माण्हू सम्झी वञनि ही अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा मलाइका बि नाज़िल थींदा आहिनि मुत्तक़ी माण्हुनि ते, अल्लाह जे पसंदीदा माण्हुनि ते। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम घर तशरीफ़ लायो, हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा पाण ते चादर विछाया, पाण खे आराम जे लाइ मौक़ो ॾिनो। ही सॼी माना ॿुधाइनि था त जॾहिं बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॿाहिरां घर तशरीफ़ लाईंदो त हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे हर ग़म कुसारी जे लाइ पहिरां दरवाज़े ते बीठी हूंदी। ऐं हिकिड़ी फ़रमाइनि था त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम घर खां ॿाहिरो घर अचण जी तयारी हुई त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिठो त ग़ारे हिरा मां लहनि पिया उस ते, त पाण बि हज़रत ख़दीजतुल कुबरा उस ते बीह रही। माण्हुनि चयो लही अची वेंदो घर तुंहिंजो मर्द, चयो न जेसिताईं हू उस ते हूंदो मां बि उस ते बीहंदी। अहिड़ी मुहबत जी मिसाल दुनिया में काथे बि तव्हांखे नज़र न ईंदी। बेशक किथे बि नज़र थी अचे। तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई ऐं उन मुहबत ऐं पंहिंजे दीन खे जॾहिं मां कनेक्ट कयां थी ऐं जॾहिं मां ॾिसां थी त हिकु जॻह ते मां इहो बि ज़रूरु पढ़ियो हो त ही नमाज़ूं असां ते फ़र्ज़ त ज़हराबाद में थियूं, पर उन खां पहिरीं जेका नफ़ली नमाज़ जेका रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पढ़ंदा हुआ, हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा उहे हुयूं जेके रसूल ख़ुदा सां इहो मोहब्बत जो ई हिकु मंज़र आहे न, त पाण उहे नफ़ली नमाज़ बि पाण पढ़ंदियूं आहिनि। इस्लाम जे नमाज़ फ़र्ज़ थियण खां पहिरीं पाण उहे नमाज़ पढ़ंदियूं। सुभान अल्लाह। गॾो गॾु असां गॾु कुझु ख़ूबसूरत आवाज़ूं बि तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी। असां गॾु महानूर अहमद साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जहाँ भी हो वहीं से दो सदा सरकार सुनते हैं, सरे आई न सुनते हैं, पसे दीवार सुनते हैं। मेरा हर सांस उनकी आहटों के साथ चलता है, मेरा हर सांस उनकी आहटों के साथ चलता है। मेरे दिल के धड़कने की भी वो रफ्तार सुनते हैं, सरे आई न सुनते हैं, पसे दीवार सुनते हैं। मैं सदके जाऊं उनकी रहमतुल लिल आलमीनी के, मैं सदके जाऊं उनकी रहमतुल लिल आलमीनी के। पुकारो चाहे जितनी बार वो सरकार सुनते हैं, सरे आई न सुनते हैं, पसे दीवार सुनते हैं। जहाँ भी हो वहीं से दो सदा सरकार सुनते हैं। माशाल्लाह माशाल्लाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
ट्रांसमिशन जारी आहे अल्हम्दुलिल्लाह, ॾाढी ख़ूबसूरती सां हली रही आहे। वक़्तु आहे हिकु ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर ऐं ख़ूबसूरत ट्रांसमिशन अल्हम्दुलिल्लाह ख़ूबसूरत ॻाल्हि थी रही आहे, ख़ूबसूरत हस्ती जे बारे में अॼु ॻाल्हि थी रही आहे। अॼोके दौर जी औरतुनि जे लाइ छा पैगाम असांखे मिले थो, छा हिदायत मिले थी? ही जेका हस्ती आहे ज़ाहिर हिकु अज़ीम हस्ती आहे, हिन हस्ती जी ज़िंदगी मुबारका मां अॼोकी औरत खे छा हिदायत मिले थी? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत ख़तीजतुल कुबरा रदियल्लाहु ताला अन्हा जी उसवा हसना खां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जी औरतनि, असांजी माँ भेण भाॼाई जेकियूं बि घर में आहिनि, हुननि जे लाइ आइडियल नमूने सां आइडियल तौर ते पेश करूं पंहिंजो उसवा हसना, त हिन ॻाल्हि खां अंदाज़ो लॻाए सघूं था त हज़रत ख़तीजतुल कुबरा रदियल्लाहु ताला अन्हा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ मालो दौलत हुजण जे बावजूद बि पंहिंजी हथ सां सॼी तयारी खाइण जे लाइ, पीअण जे लाइ कंदी, कंहिं ॿिए खे हिन तयारी में शामिल न कंदी हुई। ऐं अॼु असांजी औरतुनि जे लाइ इहो वॾो सबक़ आमोज़ किस्सो आहे त अॼु घर में कुझु न बि हुजे त पोइ बि असांखे नौकरनि चाकरनि जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औलाद ऐं शरीयत इस्लामिया माण्हुनि जे लाइ खुलियूं हिकिड़ियूं निशानियूं आहिनि। बेशक ऐं हुन घराने खां अफ़ज़ल घरानो त को ॿियो न आहे। बेशक हुन घराने जे लाइ त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त मां उहद पहाड़ खे हुक्म कयां ई सोनो थी वञे। सोने जी त हुननि खे ज़रूरत न हुई, हर शइ जे हुजण जे बावजूदु हुननि चयो शरीयत इस्लामिया हिकिड़ी हक़ानियत बयानु करे थी, हीअ हक़ानियत ते अचणु 1500 साल खां पोइ मुंहिंजी उम्मत ईंदी, औरतूं ईंदियूं, मर्द ईंदा, मुंहिंजी शरीयत खे ऐं मुंहिंजी औलाद खे ऐं मूंसां गॾु रहण वारनि खे इन्हनि जी हयात खे ॾिसी हुन ते जॾहिं अमल कंदा, पोइ जेको अजर हिननि खे मुंहिंजी औलाद जे अमलनि वारनि ते जेके मिले थो उहो ई उन्हनि खे बि मिलंदो। लेकिन हुन में फ़र्क़ु छा आहे? रसूल ख़ुदा अल्लाह जो प्यारो महबूब, हुन जी औलाद ऐं पंहिंजा यार जेका बि हुया साहबा इकराम अलैहिम रिदवान जी जमात, हुननि जा अमाल असांजे लाइ सभ खां ज़रूरी आहिनि, चाहे औरत हुजे चाहे मर्द हुजे, को बि हुजे। अॼु असांखे आसाइशूं घटि हुजण जे बावजूदु असांजी ज़िंदगी में परेशानियूं घणियूं थींदियूं आहिनि, हर शइ में असां आसाइश चाहियूं था। ऐं 1500 साल हुन ज़िंदगी खे, हुननि जी हयात खे ॾिसूं त हुननि में का आसाइश न हुई। हर मुशक़त खां पोइ बि हर वक़्तु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बारगाह में क़याम कंदा हुया, बीहंदा हुया, ताकी अल्लाह रब्बुल इज़्ज़त राज़ी थिए ऐं असांजा अमाल अचण वारी उम्मत जे साम्हूं हुजनि, पोइ हुन ते ॾिसी पोइ हू अमल करनि। अॼु असां वटि सभु कुझु हुजण जे बावजूदु असां अल्लाह जे हुज़ूर क़याम करण जे लाइ तयारु न आहियूं। ऐं आइडियल जे तौर ते असांजी माऊं भेणुनि खे खपे त पंहिंजी असवा हुसना जी सीरत जी किताबूं पढ़नि ऐं हिकिड़ो बि सीरत जो अमल पंहिंजी ज़िंदगी में शामिल करनि। सुभानअल्लाह, वाकई में हिकु ई अमल को शामिल करे वञूं त शायदि असां पंहिंजी ज़िंदगी सवारे वञूं। असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं शाज़िया वसीम साहिबनि, जेके तशरीफ़ रखनि थियूं, उन्हनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन रखनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरी जानिब भी हो एक निगाहे करम, मेरी जानिब भी हो एक निगाहे करम, ऐ शफीउल बरा खातमुल अंबिया, ऐ शफीउल बरा खातमुल अंबिया, आप नूरे अज़ल, आप शम्मे हरम, आप शम्सु दुहा खातमुल अंबिया, ऐ जमीलो शियम, ऐ इमामुल उमम, आप हैं
ہستی محتشم قبلہ محترم اے رسول خدا خاتم الانبیاء اے رسول خدا خاتم الانبیاء آپ کے ہاتھ اسلام کی لاج ہے آپ ہی کو فقط فقر معراج ہے آپ کے سر پہ لولاک کا تاج ہے یا نبی مصطفیٰ خاتم الانبیاء یا نبی مصطفیٰ خاتم الانبیاء میری جانب بھی ہو ایک نگاہ کرم اے شفیع الورا خاتم الانبیاء. سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ. ایک بیو آواز اگر تشریف فرما ہے اساسا گڈ ایک خوبصورت آواز تشریف فرما ہے نازیہ سولنگی صاحب ہیں جے کے ساتھ تشریف فرما ہیں انہوں کے بھی گزارش کرنا تے اسانے ٹرانسمیشن جے ہن لمحے میں پنی خوبصورت آواز شامل کر. بسم اللہ الرحمن الرحیم. ٹھنڈی ٹھنڈی ہوا رحمتوں کی چلی ٹھنڈی ٹھنڈی ہوا رحمتوں کی چلی بن کے موجے کرم مصطفیٰ آ گئے بن کے موجے کرم مصطفیٰ آ گئے حل میری ہو گئی خود بخود مشکلیں حل میری ہو گئی خود بخود مشکل سارے عالم کے مشکل کشا آ گئے آ گئے آ گئے مصطفیٰ آ گئے آ گئے آ گئے مصطفیٰ آ گئے آمنہ کا مقدر سوارا گیا گود میں چاند جس کی اتارا گیا گود میں چاند جس کی اتارا گیا حور و غلماں سلامی کو جھکنے لگے حور و غلماں سلامی کو جھکنے لگے پڑھتے رضوان صلی اللہ آ گئے آ گئے آ گئے مصطفیٰ آ گئے آ گئے آ گئے مصطفیٰ آ گئے بن گئی ہے زمین رشک باغ جناں سج گئے آسماں کھل اٹھا گلستاں سج گئی آسماں کھل اٹھا گلستاں مانگ لو رحمتیں کھول لو جھولیاں مانگ لو رحمتیں کھول لو جھولیاں دینے خیرات حاجت روا آ گئے آ گئے آ گئے مصطفیٰ آ گئے. سبحان اللہ سبحان اللہ ماشاء اللہ ماشاء اللہ. ٹرانسمیشن الحمدللہ ॾाढो ख़ूबसूरती सां जारी आहे. तव्हांजो साथ आहे. वक़्तु आहे ब्रेक जो. तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ. سلام رمضان سلام رمضان سلام رمضان में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार. अॼु ख़ूबसूरत हस्ती जो ज़िक्र थिए थो जो ट्रांसमिशन तक़रीबन अॼोके ॾींहं जी ट्रांसमिशन इख़्तिताम ते वञी पहुती आहे ऐं अफ़्तार खां पोइ इंशाअल्लाह असां ॿिए अशरे में शामिल हूंदासीं. पर ही हस्ती एतिरी वॾी आहे एतिरी अज़ीम आहे जो हिननि जे लाइ ही ट्रांसमिशन इलाही महदूद हुई पर असां कोशिशि कई आहे पंहिंजो हिसो विझण जी
हूअं बि मुंहिंजो दीन इहो ई थो सेखारे त तव्हां पंहिंजे हिसे जो फुड़ो ज़रूरु शामिलु कयो। हिकु ॻाल्हि जेका अलामा साहिबु ज़रूरु मां पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु करणु चाहींदमि, जंहिं साल हज़रत बीबी ख़दीजा रज़ी ताला अन्हा जो विसाल थियो, उन साल रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचा जो बि विसाल थियो, उन साल खे ॾुख जो साल करार ॾिनो वियो। इन जी वज़ाहत ज़रूरु मां चाहींदमि तव्हांजे लफ़्ज़नि में थिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾुख जो साल हिन खे फ़रमायो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी उम्मत जे लाइ ॿुधायो त हिन खां वधीक जेको बि को अहिड़ो ॾुखु नाहे जो कि मूंखे ज़िंदगी में हयात में घणो थिए, हिन दुख खां वधीक ताकी अहमियत ख़बर पइजी वञे त हज़रत ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो जेको मक़ाम मुंहिंजी नज़र में आहे त काइनात में को अहिड़ो ॾुखु नाहे जो मूंखे हिन खां वधीक थींदो पंहिंजे धार सियण तां, हिन दुनिया तां वञण खां पोइ। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि त हज़रत ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी पाक सीरत मां मुफ़स्सिरीन फ़रमाइनि था त सदक़ो ॾेई कि सदक़ा उम्मुल मुमिनीन हज़रत ख़तीजतुल कुबरा जो ॾेई अल्लाह जी बारगाह में दुआ पेश कयो, हर दुआ क़बूल थींदी। ऐं घड़ियूं बि अहिड़ियूं आहिनि रहमत जो अशरो वञण जे क़रीब आहे त असांजी घरवारी माऊं भेनरुनि खे, हर उम्मती खे खपे त सदक़ा ख़तीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा अल्लाह जी बारगाह में पेश करे पंहिंजी मुशक़तनि जी, आज़माइशनि जी, गुनाहनि जी माफ़ी घुरनि। अल्लाह अपनी बारगाह में ज़रूरु क़बूल कंदो। ज़रूरु ज़रूरु ज़रूरु। जे हस्ती खे ख़ुदा ताला सलाम कयो आहे उनजे नाले ते कीअं न थींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी असां गॾु हुजण जी। आख़िर में तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर यादि कराईंदी हलंदमि त हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी। तूबा पर्ल सिटी सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो हिकु शानदार प्रोजेक्ट आहे, शानदार रिहाइशी मनसूबो आहे, मेन नेशनल हाईवे ते वाक़िए आहे। ऐं हीअ तव्हांखे ऑफ़र करे रहिया आहिनि 80, 120, 150 ऐं 200 गज़ जा रिहाइशी प्लॉट्स, 200 ऐं 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स तूबा पर्ल सिटी ॾेई रहियो आहे। जेकॾहिं तव्हां कुल क़ीमत हिन वक़्तु अदा कयो था त 40% डिस्काउंट तव्हांखे मिले थो, ऐं जेकॾहिं तव्हां सिन टीवी जा वीवर आहियो त मज़ीद 25% डिस्काउंट तव्हांखे ऑफ़र करे रहियो आहे। तूबा पर्ल सिटी हिकु ॾाढो ज़बरदस्त मनसूबो जेको 6 सालनि जी आसान इक़साद ते तव्हांखे रिहाइशी ऐं कमर्शियल प्लॉट्स ऑफ़र करे रहियो आहे। गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे सुपर बिस्किट्स। सुपर बिस्किट्स जंहिंजे लाइ चयो वियो आहे त सीधी सादी ख़ुशी है सुपर। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी। करशी जामे शीरी जेको रौनक़ रमज़ान आहे, ख़ालिस आहे, 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे। करशी जामे शीरी जंहिंजो रंग ऐं ज़ाइक़ो तव्हां ऐं मां बख़ूबी सुञाणियूं था, जंहिंमें डिफरेंट मशरूबात ठहनि था। हिन जा पंहिंजा मशरूबात ॾाढा ज़बरदस्त आहिनि। करशी लेमनेड, करशी विद लेमन, दूध जामे शीरी न सिर्फ़ु मशरूबात बल्कि करशी जामे शीरी डिज़र्ट्स जी टॉपिंग में बि इस्तेमालु थींदो आहे। ऐं वेंदे वेंदे करशी जामे शीरी जा कुझु गिफ्ट हैम्पर्स आहिनि जेके असां वटि आहिनि। ऐं अलामा साहब जी तरफ़ मां वञणु चाहियां थी ऐं उन्हनि खे ज़िम्मेदारी ॾियणु चाहियां थी। हिकु रिवायत असां क़ाइमु कई आहे त जेके जेके सुठा नातख़्वा हूंदा आहिनि, सुठी आवाज़ जा मालिक हूंदा आहिनि, नज़ीर अहमद साहब गॾु आहिनि, उन्हनि जी बि आवाज़ तव्हां ॿुधी कंहिं ताईं हीअ गिफ्ट हैम्पर वञणु खपे अलामा साहब? माशा असांजी भेण खे हिननि खे ठीकु आहे जी जी, हीअ तव्हांजी तरफ़ ईंदो। इन सां गॾोगॾु अलामा साहिबु हिकु गिफ्ट हैम्पर मां तव्हांखे बि ॾियणु चाहियां थी तव्हां असांजी ट्रांसमिशन जी तरफ़ां, करशी जामे शीरी जी तरफ़ां। ऐं अगरि छो त मूं वटि हिन वक़्तु ॿिया गिफ्ट हैम्पर्स आहिनि, मां चाहियां थी त हीअ गिफ्ट हैम्पर बि असां पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां गॾु हुई, महानूर साहिबा सां गॾु हुयूं, उन्हनि ताईं वञा। महानूर खे गुज़ारिश आहे त अचनि असां वटि ऐं हीअ पंहिंजो गिफ्ट हैम्पर खणी वञनि। हीअ गिफ्ट हैम्पर आहे जेको महानूर सां गॾु वेंदो। ही वठो जी, करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे। अच्छा जी, इख़्तिताम जी तरफ़ असां वञी रहिया आहियूं। करशी जामे शीरी जो दस्तरख़ान बि लॻण वारो आहे त तव्हां ऐं असां गॾिजी इंशाअल्लाह अॼोके हिन रोज़े जी बि इफ़्तार इंशाअल्लाह गॾु थींदी। मुलाक़ात तव्हां सां करशी जामे शीरी जे दस्तरख़ान ते थींदी। वञण खां पहिरीं नज़ीर अहमद साहब जी आवाज़ आहे जेका इंशाअल्लाह पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु कंदासीं ऐं तव्हां सां मुलाक़ात कंदासीं करशी जामे शीरी जे दस्तरख़ान ते। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्लाह कयो वाला चाशान मोहम्मद जो
अल्लाह कयो वाला छा शान मुहम्मद जो शाहिद थियो रिसालत में कुर्बान मुहम्मद जो शाहिद थियो रिसालत में कुर्बान मुहम्मद जो उम्मत खे क़यामत जी गर्मीअ में पुकारींदो गर्मीअ में पुकारींदो केॾो न इहो हूंदो एहसान मुहम्मद जो केॾो न इहो हूंदो एहसान मुहम्मद जो अल्लाह कयो वाला छा शान मुहम्मद जो सगुपर जी मदीने जे घिटियुनि में पयो हूंदुसि घिटियुनि में पयो हूंदुसि या रसूल अल्लाह सगुपर जी मदीने जे घिटियुनि में पयो हूंदुसि घिटियुनि में पयो हूंदुसि इन तरह वञी थींदुसि मेहमान मुहम्मद जो अल्लाह कयो आला छा शान मुहम्मद जो शाहिद थियो रिसालत में कुर्बान मुहम्मद जो हीअं छो न चवां दादन जो इज्जत में मथे आहे इज्जत में मथे आहे इएं छो न चवां दादन इज्जत में मथे आहे इज्जत में मथे आहे दारा ऐं सिकंदर खां दरबान मुहम्मद जो अल्लाह कयो आला छा शान मुहम्मद जो शाहिद थियो रिसालत में कुर्बान मुहम्मद जो अल्लाह कयो आला शाहिद थियो रिसालत में कुर्बान मुहम्मद जो सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।